हाणे बिनी पेरन से करणो आहे, पर हार्ट की तकलीफ़ आहे, हाई बीपी आहे, कमर में सूर आहे, स्लिप डिस्क आहे, उन्हनि खे बिनी पेरन से न करणो आहे, हिकु पेर से करणो आहे। साह अंदर भरींदे ॿई पेर मथे, साह छॾींदे हेठि, पर पेर ज़मीन ते न। चालू रखो, पेरनि खे हेठि न रखणो आहे ज़मीन ते, पेर बिल्कुलु सिधा अॻियां आणण जी कोशिशि कयो। हाणे पेरनि खे रोके रखो 90 डिग्री ते, बिल्कुलु सिधो। थोड़ो हेठि 70 डिग्री ते, अञा थोड़ो हेठि 45 डिग्री ते, अञा हेठि 30 डिग्री। विश्राम। लंबो साह खणो ऐं छॾियो। वजन घटाइणो आहे, मिठो बिल्कुलु बंदि, कोल्ड ड्रिंक बंदि, आइसक्रीम बंदि करे छॾियो। 2-3 किलो वजन अलॻि सां तव्हांजो घटिजी वेंदो। नैपकिन पाणीअ में गिलो करे पेट ते रखो, मथां कोई सुकल कपिड़ो ॿधी छॾियो कलाक खनि, उन सां बि वजन घटिजंदो, कब्ज़ जी शिकायत ठीक थी वेंदी। हाणे साॼो पेर मथे खणो ऐं गोल घुमायो। कीअं गोल घुमाइणो आहे? साम्हूं खां गोल घुमाईंदे पेर खे अॻियां खणी अचो, जेतिरो वॾो जीरो ठाहे सघो। साम्हूं खां घुमाईंदे अॻियां खणी अचिणो आहे छातीअ ताईं। पेर बिल्कुलु सिधो। उल्टो घुमायो, विश्राम। जिनके 20 किलो वजन घटाइणो आहे त 20 दफ़ा ये क्रिया कंदा, जिनके 10 किलो घटाइणो आहे त डेली 10 दफ़ा ये क्रिया कंदा। 10 दफ़ा खाॿे पेर सां, 10 दफ़ा साॼे पेर सां। हाणे खाॿो पेर मथे ऐं गोल घुमायो, वॾो जीरो ठाहिणो आहे। उल्टो घुमायो, विश्राम। गुरु जी एतिरी महिमा आहे हिकु भजन में। मां जेको हिते तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, असांजे गुरु दादा दौलत राम जे करे, उहो मूंखे योग जी प्रेरणा न ॾियनि हा त मां हिते तव्हांजे साम्हूं न हुजां हा। दादाजी असांजे गुरु जी लास्ट ॾींहुं ईंदा, विच में बि अची सघनि था, जुमे ॾींहुं बि ईंदा, जिन जे करे 25 सेंटर हलनि था फ्री ऑफ चार्ज, सभिनी हंधि फ्री ऑफ चार्ज आहे। हाणे जेके क्रियाऊं कंदासीं, कमर जो सूर, साइटिका जो सूर ठीक थी वेंदो, वजन भी घटिजंदो। खाॿो पेर मथे खणो, फोल्ड कयो, खाॿो पेर फोल्ड ई हूंदो, साॼे पेर खे हेठि मथे कयो। साह भरींदे मथे, साह छॾींदे हेठि, पेर ज़मीन ते न। विश्राम। पैर सिधो। हाणे साॼो पैर मथे खयो, फोल्ड कयो, गोडो पेट सां आगाए रखो। हाणे खाॿो पैर हेठि मथे, साह भरींदे मथे, साह छॾींदे हेठि, पैर ज़मीन ते न। गोडे खे पेट सां दबाए रखो। विश्राम। पैर सिधो। कमर लचीली थी वेंदी, कॾहिं बि कमर में सूर जल्दी जल्दी न थींदो।
जिनके स्लिप डिस्क आहे, कमर में सूर आहे, उनखे धीरे धीरे क्रियाऊं करणियूं आहिनि, पर ॿिन्ही पेरनि सां गॾिजी करे काई बि क्रिया न करणी आहे। साइकिलिंग न करणी आहे, मशीन न हलाइणी आहे। स्लिप डिस्क हुजे, मणको हुजे, मणके जो प्रॉब्लम हुजे, सभु ठीकु थी वेंदो आहे अनुलोम विलोम करण सां, इन्हनि क्रियाऊं करण सां। पर घटि में घटि 20 मिंट अनुलोम विलोम डेली करणो ज़रूरी आहे हुन लाइ। हाणे खाॿे पेर जी एंगल ठाहियो, साॼो पेर गोॾे जे थोरो हेठि। हाणे जंहिं पेर जी पहिरीं एंगल ठाही हुन गोॾे खे पेट सां लॻाइण जी कोशिशि कयो, लॻंदो कोन, छाकाणि त विच में पेर आहे। हिन सां कमर जो सूर, साइटिका सूर जेको हिकु साइड में सूर थींदो उहो ठीकु थी वेंदो ऐं चर्बी बि घटिजी वेंदी, हिप्स जी, कमर जी, पेट जी, जंगुनि जी। साॼो पेर फोल्ड कयो, खाॿो पेर गोॾे थोरो हेठि। जेके नवां आहिनि टीचर्स उन्हनि खे ॾिसंदा, जेको पेर पहिरियों फोल्ड कयोसीं हुन गोॾे खे पेट सां लॻाइण जी कोशिशि कयो। साॼो पेर फोल्ड कयो आहे त साॼे गोॾे खे पेट सां लॻाइण जी कोशिशि कयो। पेट सां लॻंदो कोन, छाकाणि त विच में पेर आहे। विश्राम। साॼो पेर मथे खणो, खाॿे पासे खणी वञो, लेफ्ट साइड। खाॿे हथ सां साॼे पेर जो अंगूठो पकड़ियो, गर्दन साॼे पासे। जंहिं पासे पेर आहे ॿिए पासे गर्दन खे मोड़णो आहे। जेतिरो मोड़े सघो गर्दन खे। पेर बिल्कुलु सिधो, भले हथ नथो पहुचे अंगूठे ताईं, काई ॻाल्हि नाहे, पेर सिधो रखणो आहे। धीरे धीरे पेर मथे, पोइ हेठि। हाणे खाॿो पेर मथे खणो, साॼे पासे खणी वञो। साॼे हथ सां खाॿे पेर जो अंगूठो पकड़ियो, गर्दन खाॿे पासे। जेतिरो मोड़े सघो गर्दन खे। जंहिं पासे पेर आहे ॿिए पासे गर्दन खे मोड़णो आहे। पेर बिल्कुलु सिधो, भले हथ न पहुचे अंगूठे ताईं, काई ॻाल्हि नाहे, पेर सिधो रखणो आहे, बिल्कुलु सिधो। पेर मथे, पोइ हेठि। ॿिन्ही पेरनि सां करणो आहे। हर ठाहे बि पिया न कनि। कमर दर्द वारा करे सघंदा आहिनि, स्लिप डिस्क वारा करे सघंदा आहिनि। ॿई पेर मथे, खाॿे पासे खणी वञो। खाॿे हथ सां ॿिन्ही पेरनि जो अंगूठो पकड़ियो, गर्दन साॼे पासे। पेर बिल्कुलु सिधा, जेतिरो गर्दन खे मोड़े सघो। धीरे धीरे पेर मथे, पेर साॼे पासे खणी वञो। साॼे हथ सां ॿिन्ही पेरनि जो अंगूठो पकड़ियो, गर्दन खाॿे पासे। पेर मथे, पोइ हेठि। विश्राम। सब साइड में पलटे थे हो, सबनी हो चेहरो हिस्से की तरफ। पूरो बदन सीधो एक ही लाइन में। मथे हथ अॻियां रखो, छाती अॻियां सपोर्ट जे लाइ। हाणे मथे पैर हेठि मथे कयो, जेतिरो मथे खणी सघो 90 डिग्री ते। रबर वांगुरु हिकदमि लचीलो ठाहिणो आहे बदन खे, स्लिम भी करणो आहे, वजन भी घटाइणो आहे। हाणे पेर खे अॻियां पोयां कयो। हाणे पेर खे साॼे ऐं खाॿे रखो। हाणे पेर खे गोल घुमायो, वॾो गोल घुमायो।
उल्टो घुमायो, नंढो गोल घुमायो, पूरे पैर खे घुमाइणो आहे। उल्टो घुमायो, भाई पैर मथे खणी विश्राम कयो, चेहरे ते मुस्कुराहट, कोई टेंशन न। महावीर भगवान करोड़े सालन खां इन ही पोजीशन में लेटो पियो आहे। ओ हाणे पेर सिधा हुया, पेरनि खे अॻियां खणी अचो 45 डिग्री ते, मथियो पैर हेठि मथे कयो, हाणे खाॿे साॼे रखो, पेरनि खे जेतिरो अॻियां खणी अचो 45 डिग्री ते खणी अचिणो आहे। गोल घुमायो, वॾो गोल। इन क्रिया में तकलीफ़ थी सकती है, ताकत अनुसार करना। उल्टो, नंढो गोल घुमायो, उल्टो, ओ साइड बदली कयो, पेटेबल, पुठी एबल न पेटेबल साइड बदली करनी है। रखो जमीन ते जेतिरो परे थी सके। हाँ नहीं पैर के गोल घुमायो, उल्टा घुमायो, हाँ नंढो गोल, उल्टो, भाई पैर मथे खणी विश्राम कयो, रिलैक्स थी वञिणो आहे। चेहरे ते मुस्कुराहट, कोई टेंशन न। हाणे पेर सीधा हुया, पेरनि खे अॻियां खणी अचो 45 डिग्री, जेतिरो अॻियां खणी सघो। वरी पैर मथे हेठि मथे कयो, उन ही पैर खे गोल घुमायो, खास करे हिप्स जी चर्बी घटाइण लाइ ये क्रिया फायदे वारी आहे। उल्टो घुमायो, नंढो गोल, उल्टो घुमायो, विश्राम। पेटेबल लेटी पाओ, हथन जो वियानो ठाए करे। रिलैक्स थी वञो, बिल्कुल ढिलो छॾे ॾियो। पेरनि जे विच में विथी पेरनि खे संभाले छॾिणो आहे। पेरनि जूं आङुरियूं ॿाहिरि, एड़ियूं अंदरि, ऐं हिकदमि ढिलो छॾे ॾियणो आहे। पेट जी चर्बी घटाइणी आहे त 15 मिनट सुबुह, 15 मिनट शाम हीअं लेटी पवंदो मकड़ासन में, पर पेट साफ़ करे। पलटी खाओ, पुठी एबल,
हाणे जेका क्रिया कंदासीं उन सां वजन जल्दी घटिजंदो, पेट जी चर्बी भी घटिजंदी। पेरनि खे सिर्फ़ु 2 इंच ज़मीन खां मथे खणणो आहे, साह नॉर्मल रखंदे। मथे उथी ॾिसो मुंहिंजा पेर केतिरा मथे आहिनि, वधीक मथे आहिनि त हुनखे हेठि कयो, सिर्फ़ु ज़मीन खां 2 इंच मथे खणणो आहे। पेट में कंपन पैदा थींदी। जेतिरो वधीक क्रिया इहे कंदो वधीक फ़ाइदो थींदो। विश्राम। ठगजी पओ त शवासन में लेटी पओ, वधीक ठगजी पओ त वेही करे अनुलोम विलोम कयो। जेका शक्ति ख़र्च थी आहे शक्ति वापसि अची वेंदी अनुलोम विलोम करण सां। पवन मुक्त आसन वजन घटाइण लाइ, गैस एसिडिटी ठीक करण लाइ। पेरनि खे मथे खणो 45 डिग्री, 2 गोॾनि खे पेट सां लॻायो, 3 साह छॾींदे नक खे गोॾे सां लॻायो, 4 साह भरींदे वापस, 5 साह छॾींदे, 6। हाणे साॼे खाॿे पलटी खाओ, नक खे ज़मीन सां लॻायो, पूरे बदन जी मसाज थी वेंदी, एक्यूप्रेशर थी वेंदो। हाणे कमर जी पुठी मसाज करणी आहे। विच में अचो ऐं झूलो झूलियो, चङी तरह झूलणो आहे। पंहिंजे पेरनि ते बीहण जी कोशिशि कयो। पंहिंजी जगह ते गोल घुमंदा वञो, झूलींदा भी रहो ऐं गोल घुमंदा भी वञो, रोलर कोस्टर वांगुरु। राउंड पूरो थिए त उल्टो घुमो। विश्राम। जिनजो वजन वधिक आहे 80-85 किलो खां मथे, हिननि खे डेली पवन मुक्त क्रियाऊं डेली करणियूं आहिनि। 5 खां 10 मिनट इहा क्रिया डेली करणी आहे जिनजो वजन वधिक आहे। रिलैक्स थी वञो, ढिलो छॾे ॾियो। खाॿे साॼे अंगड़ाई खणो, एक पासे ॾांहुं मोड़ींदे सिधो न थियणो आहे। पहिरियों वियो पोइ बीह रहो। हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो 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 जमालो हो जमालो। मुझे को खट्टी आयो खैर हो जमालो, मुझे को लड़ी आयो लाड़का, मुझे को खट्टी आयो खैर लड़ी आयो लाड़का। हो जमालो 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 हो जमालो हो जमालो जमालो हो जमालो। खजन पेर
जमालो ओ देखे गाढ़ो लखन हाथ में हो जमालो ओ देखे साई मुंडी बीच में हो जमालो ओ देखे गाढ़ो लखन हाथ में हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो 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 हो जमालो हो जमालो हो जमा सबाई जाओ सोलो हो जमालो जमालो हो जमालो हो जमालो जमालो हो जमालो हो जमालो जमालो हो जमालो हो जमालो सिंग सिंग हो जमालो डांस हो जमालो हो जमालो जमालो हो जमालो हो जमालो जमालो हो जमालो हो जमालो डांस डांस हो जमालो डांस डांस हो जमालो ओ सिंग सिंग हो जमालो 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 हो जमालो 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 जमालो